अजीज़ो दोस्तों ऐं प्यारा भाइरो, क़ुरान शरीफ़ मां हिक आयत करीमा तिलावत कई आहे। रब साईं खां दुआ आहे अल्लाह मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब साईं क़ुरान पाक में तक़रीबन 84 जायूं 84 जायूं हन, जाते रब साईं ईअं सम्झायो आहे त मां रब साईं जी इबादत कयो ऐं उन जाते अल्लाह साईं ईअं बि सम्झायो आहे त अब अम्मा जी बि इज़त कयो। चूँकि अॼोको मौज़ू पीउ माउ जी फर्मा बरदारी जे मुतल्लिक़ आहे। रब साईं क़ुरान पाक में जाते भी ईअं फरमायो आहे त मां रब जी इबादत कयो, उते ईअं बि सम्झायो अथई त अब अम्मा जी बि इज़त कयो। छो त सुहिणे रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, साईं जन फरमाइनि था अल्लाह जो रज़ामंदो अब अम्मा जे रज़ामंदे में आहे, अल्लाह जी कावड़ अब अम्मा जे कावड़ जे अंदरि आहे। पीउ माउ जी इज़त जे लाइ बार बार हुकुम आहे। रब साईं क़ुरान पाक में हिक जाइ ते ईअं फरमायो, पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया वारनि खे रब जो फ़ैसिलो ॿुधायो। साईं उहो कहिड़ो फ़ैसिलो आहे? फरमाई वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। वक़ज़ा रब्बुका फ़ैसिलो कयो आहे तुंहिंजे रब साईं कहिड़ी ॻाल्हि जो? फरमाई अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु वबिल वालिदैनि इहसाना। फरमाए तुंहिंजे रब फ़ैसिलो कयो आहे त मां रब को सवा कंहिंजी इबादत न कयो। ॿिए नंबर ते फरमाई वबिल वालिदैनि इहसाना, फरमाई त अब अम्मा सां बि नेकी कंदा कयो। पहिरियों फरमाई त मां रब जी इबादत कयो, ॿिए नंबर ते फरमाई त अब अम्मा जी इज़त कयो। मां अर्ज़ कयुमि सुहिणे साईं फरमायो रब जो रज़ामंदो अब अम्मा जे रज़ामंदे में, रब जी कावड़ अब अम्मा जे कावड़ में। अल्लाह ॼाणींदो आहे जिन पंहिंजे अब अम्मा खे नाराज़ कयो, दुनिया में भी उहे तबाह, आख़िरत में भी तबाह। छो त पीउ माउ जे लाइ रब साईं बार बार हुकुम कयो। फरमाई तव्हां जे लाइ छड़ो इहो फ़ैसिलो नाहे, कादे मालिक साईं जे क़ुरान पाक हीअं फ़ैसिलो कयो। फरमाई वइज़ अख़ज़ना मीसाक़ बनी इस्राईल ला तअबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैनि इहसाना। रब ॿी जाते भी बयान फरमायो, तव्हां सां छड़ो इहो वाइदो नाहे, पहिरनि खां बि मां वाइदो वरितो, हर नबीअ जे उम्मत खां मां वाइदो वरितो। ख़बरदार तव्हांखे मां रब खां सवा कंहिंजी इबादत करणी नाहे, ऐं इहो वाइदो वरितो मां त वबिल वालिदैनि इहसाना, अब अम्मा सां बि तव्हांखे नेकी करणी पवंदी। अर्ज़ कयुमि रब साईं क़ुरान में अब अम्मा जे इज़त जो हुकुम कयो, पर जिन खे दुनिया जे अंदरि अब अम्मा खे नाराज़ कयो, ख़ुदा जो कसम आहे रब दुनिया में उन्हनि खे तंगी ॾिनी। मां अर्ज़ कयां, वाक़ियो बयानु कयां, किताबनि वाक़ियो लिखियो। को मुसाफ़िर आहे, सफ़र कंदे कंदे कंहिं ॻोठड़े में आयो। ॻोठ वारनि खे चए भई अहिड़ी ॻाल्हि ॿुधो, राति मां हिते गुज़ारींदुमि, मुसाफ़िर आहियां, मानी बि खाईंदुमि। ॻोठ वारा चवणु लॻा ॻाल्हि ॿुध, मानी जाम खारायूं था पर रहणु कोन ॾींदासीं। छो अदा छा ॻाल्हि आहे, छो नथा महिमाननि खे मुसाफ़िरनि खे रहणु ॾियो? ॻोठ वारा चवणु लॻा ॻाल्हि ॿुध, केतिरा महिमान रहायासीं, सुबुह जो नज़र कईसीं त महिमान हलियो त चोरी करे निकितो आहे, तंहिंजे करे असां कानून कढियो आहे ॻोठ जे अंदरि कंहिंखे न रहाईंदा हूं, बाक़ी जेको आहे त मानी खाराईंदा हूं। हे ॻोठ खां ॿाहिरि झूपड़ी ठही पई थी, वञी मुसाफ़िर गर्मी जी मौसम थी ते आराम कर। मुसाफ़िर वञी झूपड़ी जे मथां, उन जे मथां वञी करे सुम्हियो आहे। गर्मी जी मौसम आहे कि अखि सां लॻी, अञा निंड ई न शुरू कई, अञा निंड में ई न आई आहे त गॾह जूं हींगा शुरू थियूं। काफ़ी देरि मुसाफ़िर इंतज़ार कयो, मन इहो गॾह बसि करे त मां आराम कयां, पर सॼी राति जो गॾह हींगा कंदो रहियो। मुसाफ़िर खे निंड ई कोन आई, आराम ई कोन आयो। सुबुह थी ॻोठ वारनि ते नाराज़ थियो। ओ ॻोठ वारो हो, तव्हां ॾाढा चंडरा माण्हू हो, कम अज़ कम ईअं कंदा कयो जे मुसाफ़िरनि खे ॻोठ में रहणु न ॾींदा हो, पोइ बि ईअं कंदा कयो जो पंहिंजे ॻोठ जा गढ़ त बंदि कंदा कयो। सॼी राति गॾनि हींगा पे कयूं, मूंखे निंड ई कोन आई आहे,
ॻोठ वारा चवण लॻा असांजे ॻोठ में को गॾो ई कोन्हे को। पुछा के भला पोइ हींगा छा जो हूं? चवण लॻा साम्हूं क़ब्रस्तान थी, मक़ाम थी, इन क़ब्रस्तान जे परे पासे ॾांहुं झूपड़ी थी, उन झूपड़ी में हिकिड़ी पोड़ी औरत वेठी थी वञी, उन्ही खां पुछा कर त राति हींगा छा जो हूं? किदाल कंदा मुसाफ़िर पोड़ी वटायो झूपड़ी में। ओ अम्मा पोड़ी साम्हूं मां राति सुम्हियो पियो हुउमि, सारी राति गॾ जूं हींगा हुयूं। मां ॻोठ वारनि ॾे वियुमि, तोॾे मोकिलियो अथऊं, ॿुधा त सही इहे राति हींगा छा जो हूं? अम्मा पोड़ी अखियुनि खां पाणी हारे लुड़क जारी करे क़ब्र ॾे इशारो करे चवण लॻी अल्लाह जा बाना हीअ क़ब्र ॾिसे थो मुंहिंजे पुट जी आहे। ज़ाल जे चवण जे करे, घरवारीअ जे चवण जे करे मां अम्मा खे ईअं चवंदो हो त हींगे छा जेका थी? ख़ुदा जी कुदरत आहे, जंहिं ॾींहं खां मरी वियो आहे राति जो रब साईं हिन खे क़ब्र मां कढराए करे सॼी राति जो गॾ जूं हींगा कराईंदो रहंदो आहे। अल्लाह ॼाणींदो आहे जिन पंहिंजे अबे अम्मा खे नाराज़ कयो। दुनिया जे अंदरि हुननि जे लाइ तंगी आहे, दुनिया जे अंदरि हुननि जे लाइ वबाल आहे। छो त मुंहिंजे सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे लफ़्ज़ फरमाया, अल्लाह जी कावड़ अबे अम्मा जे कावड़ जे अंदरि आहे। ख़बरदार अबे अम्मा खे नाराज़ न कंदा कयो। कादे मालिक साईं क़ुरान पाक में ईअं बि सम्झायो फरमाई, वला तक़ुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। रब जो क़ुरान शरीफ़ ईअं सम्झाईंदो आहे, ख़बरदार अबे अम्मा खे उफ़ बि न चवंदा कयो, अबे अम्मा खे झिणक बि न ॾींदा कयो। मथां ज़मीन ते तव्हांजो अबो अम्मा तव्हां खां नाराज़ थी वञे, अर्श ते न मालिक तव्हां खां नाराज़ थी वञे। ख़बरदार अबे अम्मा खे घटि वधि न ॻाल्हाईंदा कयो। अल्लाह ॼाणींदो आहे कंहिं ज़माने जे अंदरि को वक़्त जो माण्हू आहे, छा थो करे? हज जी तयारी थो करे। अम्मा पोड़ी आहे, ओ अम्मा पोड़ी मां हज जी तयारी थो कयां। अम्मा पोड़ी अखियुनि खां लुड़क जारी करे चवण लॻी, अल्लाह जा बाना मुंहिंजा पुट ॻाल्हि ॿुध, जे तूं हलियो वेंदे मां बीमार आहियां, मां पोड़ी आहियां, मुंहिंजी ख़िदमत केरु कंदो? तंहिंजे करे मां अम्मा तोखे हज जी इजाज़त नथी ॾियां। उहो साल रहिजी वियो, ॿिए साल बि मोकल घुरई पर मोकल न मिली, इजाज़त न मिली। 3 साल बिना इजाज़त जे पुट नेक त ज़रूरु आहे, पर अम्मा जे बिना इजाज़त जे तयारी कई अथई। अम्मा हर साल मूंखे झलींदी आहे, हाणे बिना इजाज़त जे उहो सफ़र जी तयारी थो करे। सफ़र कंदे कंदे हिकिड़े शहर में अची राति गुज़ारी। अल्लाह जे घर मस्जिद में राति जो गुज़ारे थो त राति मुसाफ़िर हिते रहां। रात जो अची करे मस्जिद में रहियो, अधु राति तहज निमाज़ जे लाइ उथियो। ख़ुदा जी कुदरत निराली आहे, हुन ॻोठ जे अंदरि चोर पिया, चोरनि चोरी कई, भाॻिया जागी पिया, चौधारी घटि वठिजी विया। चोरनि सोचो बि काई जाइ बचण जी नहीं। अल्लाह जे घर मस्जिद में डुकी आया, अची करे सामान चोरीअ जो नी मुसाफ़िर जे पोयां रखी करे पाण हथे ख़ाली थी भाॻनि जी सूरत कंदा चोर चोर कंदा हलिया निकिता विया। भाॻनि जो अची सोड़ कई, ॾिसे त हाओ हिकु अल्लाह जो बानो आहे जंहिं चोरी बि कई आहे, वरी बीठो रब जी निमाज़ बि पढ़ंदो आहे। अची हुनखे निमाज़ में वरितऊं, हे चोरी जो सामान पोयों पियो थी, हाणे सोड़ पई थी, गिरफ़्तार थियण जहिड़ो आहे, वठण जहिड़ो आहे, तॾहिं रब जी निमाज़ शुरू कई थी। अहिड़ा चोर असां कोन कॾहिं ॾिठासीं। हुन घणियूं दाहां कयूं पर कंहिं दाह उन जी कोन वरनाई आहे। आख़िर वक़्त जो वॾेरो ॻोठ जो काड़ियो माण्हू चवण लॻा, साईं अहिड़ा चोर न ॾिठासीं जो चोरी बि कनि। वरी जो सोड़ पए त रब जी निमाज़ बि बीठा पढ़नि था। चवण लॻो, हे चोर त नई क़िस्म जो आहे, हिनखे सज़ा बि नहीं ॾियो। वाक़ियो लिखनि था, उन जो नक बि कटनि था, चप बि कटनि था, गॾ ते विहारे चवनिसि था ऐलान कर त नए क़िस्म जे चोर जे लाइ नई सज़ा मुक़ररु आहे। किताब लिखनि था, उहो जवान गॾा ते सवार थी करे इहो ऐलान नथो करे, इहो ऐलान करे चवे थो, ॻाल्हि ॿुधो ॿुधो, जंहिं अबे अम्मा जी नाफ़रमानी कई आहे, अल्लाह उन जे लाइ नई सज़ा मुक़ररु करे छॾी आहे, जो मां अम्मा जे बिना इजाज़त जे हज ते रवानो थियो आहियां। अम्मा खे नाराज़ करे निकितो आहे त मालिक बि मां ते नाराज़ थियो आहे। अर्ज़ु कयां त अबे अम्मा खे नाराज़ न कंदा कयो। तॾहिं रब जो क़ुरान बि चए थो, वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुर रब्बि रहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा।
मालिक जो कुरान शरीफ़ त ईअं सम्झाईंदो आहे तव्हां पंहिंजे महिरबानी वारा पर अबे अम्मा जे लाइ विछाईंदा कयो, अबे अम्मा खे तंगी जे हाल में नज़र न ईंदा कयो। फरमाई अबे अम्मा जे लाइ दुआयूं घुरदा कयो, ईअं चवंदा कयो त रब्बि रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। ओ अल्लाह असांजे अबे अम्मा ते तूं रहम कर, छो त असां नंढा हुआसीं त अबे अम्मा असांजे मथां रहम कयो हो। रब अॼु तूं उन ते रहम कर। अबे अम्मा जे लाइ दुआयूं घुरबियूं आहिनि, अबे अम्मा खे का नाराज़ न कबो आहे। अल्लाह ॼाणींदो आहे मुंहिंजे सुण रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, गुलाम आहे, अलकमो नालो आहे। सकरात जी लॻी आहे, मौत मथो आयो आहे, मथां वेठा कलमा पढ़नि था पर उनखे मौत जी सख़्ती आहे, परेशानी जे आलम में आहे। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि माण्हू ईंदो आहे, अर्ज़ कंदो आहे सुणा अवां जो सहाबी आहे, अलकमो नालो आहे, मौत मथो आयो आहे, सकरात जी लॻी आहे पर ॾाढो सख़्ती में आहे, ॾाढो परेशानी जे आलम में आहे। मुंहिंजो सोण बि करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथो आया आहिनि, नज़र करे फरमान था ॾियो त ख़बरनि जो पीउ ज़िंदा कि न मरी वियो आहे। अर्ज़ कनि था साईं फिलाणी जंग में इन्ही जो पीउ शहीद थी वियो। फरमान था हिन जी अम्मा जीअरी आहे कि न उहा बि मरी वई आहे। अर्ज़ कनि था साईं अम्मा हिन जी पोड़ी जीअरी आहे। फरमान था अलकमे जी अम्मा खे घुरायो। पाक करीम साईं जे दरबार में अलकमे जी अम्मा आई आहे। साईं जन फरमान था अलकमे जी अम्मा ॾे त ख़बर तूं पंहिंजे पुट खां राज़ी आहे कि न नाराज़ आहे। अम्मा अखियुनि खां पाणी हारे सुलका भरे करे चवण लॻी सोना मां पंहिंजे पुट खां नाराज़ आहियां। मुंहिंजो सोण बि करीम साईं बि नाराज़ थिया। फरमान था अलकमे जी अम्मा पोइ पंहिंजे बचे खे माफ़ कंदीअ कि न? अर्ज़ करे थी सोना मां हिन खां ॾाढी नाराज़ आहियां, मां हिन खे माफ़ कोन कंदमि। पाक करीम साईं जन नाराज़ थी फरमान था अलकमे जी अम्मा जंहिंखां तूं अम्मा अलकमे खां नाराज़ आहे तंहिंखां मां मोहम्मद बि नाराज़ आहे, मुंहिंजो अल्लाह बि इन्ही खां नाराज़ आहे। अल्लाह ॼाणींदो आहे अम्मा जे अखियुनि खां मुल्क वही आया। फरमान था अम्मा अलकमे जी रोए थी भला पंहिंजे बचे खे माफ़ कर। अर्ज़ करे थी सोना मां कोन माफ़ कंदीमांसि जो मूंखे ॾाढा नी ॾुख ॾिना आहिनि। अल्लाह ॼाणींदो आहे मुंहिंजो सोण रबी करीम साईं नाराज़ थी सहाबा किराम रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन खे फरमान था वञो काठियुनि खे जमा कयो, गॾु कयो। अल्लाह ॼाणींदो आहे काठियूं जमा थियनि थियूं, गॾु थियूं हन, वॾो ढिग थी वियो आहे काठियुनि जो। मुंहिंजो सोण रबी करीम साईं फरमाए थो इन काठियुनि में बाग़ ॾियो, इन खे बाग़ खे मचायो। अलकमे जे अम्मा अखियुनि खां पाणी हारे चे थी सोना काठियुनि खे जमा करायो थी बाह ॿारींदो आशा जे लाइ बाह ॿाराए थो। साईं जन फरमान था जंहिं अलकमे खां तूं अम्मा नाराज़ आहे मां मोहम्मद बि नाराज़ आहे, मुंहिंजो रब बि नाराज़ आहे, पोइ मां इन खे बाह में साड़ाईंदुमि। अम्मा जे अखियुनि खां पाणी वही आयो सोना मुंहिंजे बचे खे बाह में न साड़ियो। साईं जन फरमान था माफ़ कंदी त ठीकु आहे, न त मां मोहम्मद करीम बि इन खां नाराज़ आहे, इन खे बाह में साड़ाईंदुमि। अल्लाह ॼाणींदो आहे अम्मा खे रहम अची वियो, अम्मा खे महिरबानी अची वई, अम्मा खे शफ़क़त अची वई, अम्मा खे एहसास अची वियो पुट जे मथां रहम करे चे थी सोना मां इन खे माफ़ कयो आहे। अञा माफ़ी जा लफ़्ज़ चवंदी वेंदी आहे। अलकमे खे कलमे जी दौलत थी आहे, कलमो पढ़ी करे दुनिया खां राही थी पंहिंजे रब ॾे हलियो आहे। अर्ज़ कयां त अबे अम्मा खे नाराज़ न कंदा कयो, छो कि जेको मौज़ू आहे अबे अम्मा जे फर्मा बरदारीअ जो। अल्लाह चल हर मुस्लमान खे पंहिंजे अबे अम्मा जी फर्मा बरदारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। छो त रब साईं क़ुरान में मार्फ़ के हिकु जान आहे 84 जायूं आहिनि जाते फरमाई वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। रब जो क़ुरान चवंदो आहे तुंहिंजे रब फ़ैसिलो कयो आहे दुनिया वारनि खे चओ त मां रब खां सवा कंहिंजी इबादत न कनि, अबे अम्मा जी बि इज़त कनि। अल्लाह ॼाणींदो आहे अबे अम्मा जी इज़त करण जो वॾो मक़ाम अथव। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, सर्ब सुजूदा ज़रो ज़ार कतार कतार रोईंदो आहे। रब जिब्रील खे मोकिलियो वञो जे मूसा कलीमुल्लाह खे चओ छाजे लाइ रोईंदो बीठो आहे। अर्ज़ करे थो सुणा मां रोहां थो, मां दुआ घुरां थो दुनिया में मूंखे उहो मुंहिंजो उम्मती ॾेखार जेको मां मूसा नबीअ सां जन्नत में कठो हुजे। ऐलान थियो फिलाणो बकरार थी बकरियूं चाराई थो वञ, इहो तोसां गॾु जन्नत में हूंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॻोल्हे उन बकरार खे लधई, हाओ बकरियूं चारींदो बीठो आहे। मूसा अलैहिस्सलाम जे दिलि जे अंदरि ख़्यालु आयो ॾिसां त सही हिन जो कहिड़ो नेकी जो कमु आहे, ॾिसां त हिन जो अमल कहिड़ो
सुठो आहे जो अल्लाह मां नबीअ सां गॾु हिनखे मुक़ररु करे छॾियो आहे जन्नत में मां सां गॾु हूंदो। हाणे हिनखे ॾिसां त सयूं किताल कंदा मूसा अलैहिस्सलाम इंतज़ार करे थो, बकरियूं चारे करे पंहिंजे घर ॾे रवानो थियो आहे। हाणे बकरियुनि खे कायूं घर ॾे अचे थो, हे बि कढाईंदो पियो आहे। राति देरि थी वई आहे, पंहिंजे बकरियुनि मां खीर ॾुधो अथई, ॾुही करे थांवनि में विझी करे हाणे अची करे बीठो आहे। बच्चा नंढड़ा खनि, पुट बि आहिनि, न्याणियूं बि आहिनि, पेरनि ते किरिया पिया खनि, खीर लाइ रोइनि था, पर पंहिंजे बच्चनि खे खीर कोन पीआरींदो आहे, पुटनि खे कोन खीर पीआरे थो।